दोस्तों पंहिंजा ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी प्री प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी वारनि खे ख़ुशि आमदीद आज रिव्यू कंदासीं मेगा खूबसूरत पंहिंजा वेरी जा नवां नेक्स्ट एपिसोड जेका अची रहिया आहिनि उन्हनि जी बहितरीनु अपडेट तव्हांखे ॾियण वारो आहियां। दोस्तों अॼु जेका अपडेट आहे हिकु ज़बरदस्त अपडेट आहे। जी हाँ दोस्तों, अचण वारी किस्तनि में आख़िर छा थींदो छा न थींदो सॼी जी सॼी कहाणी तव्हांखे ॿुधाईंदासीं हिन नंढड़े वीडियो में। हिन खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे त उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। उदासी टीवी चैनल अवां जो चैनल आहे। हिन चैनल ते असां तव्हांखे बहितरीन खां बहितरीन अपडेट्स ॾियण जी कोशिशि कंदा आहियूं। दामो दोस्तों तव्हां ॾिठो कीअं ज़बरदस्त हली रहियो आहे ऐं रुंडो कीअं चालाकियूं करे रहियो आहे, आराम पायूं करे रहियो आहे। छा सिकू इहो क़दम खणंदो? जी हाँ दोस्तों, सिकू क़दम इहो खणंदो, बिल्कुलु खणंदो। इहा छोकिरी सिकू खे ई मिलंदी ऐं सिकू इन खे फहिलाइण जी कोशिशि कंदो ऐं पोइ बाहि भरंदी। रुंडो त ॿधलु आहे पंहिंजी धीअ सां ऐं ॿिनि खे ख़बर न आहे इन शइ जी, सिकू खे बि इन शइ जी ख़बर न आहे त पीउ पंहिंजी धीअ सां का ॿधलु आहे। ऐं ॿिया जेका आहिनि उहे हाणे जीअं हाणे होॾां क़ासिम पकड़ियो वेंदो सांवल जे हथां जॾहिं हू ॻोठ में दाख़िलु थींदो हसीना बेगम खे उतां वठण जे लाइ। हसीना बेगम बि इहो नुक़सानु करे वेंदी ऐं हू त गुलनार जे लाइ कुझु बुरो सोचियो वेठी आहे, हुन सां पाण जां बि बुरो थी वेंदो। वीडियो पुॼाणी ते अगरि अपडेट सुठी लॻे त दासी टीवी खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। अल्लाह हाफ़िज़।